पाकिस्तान असांजी शनाख्त आहे, पाकिस्तान असांजो मान आहे। ही धरती असांजी जेका आहे उहा असांजी हिकिड़ी जेका धरती जेका आहे उहा असांजे लाइ सभ खां वधीक अज़ीम आहे, क़ीमती आहे। ऐं हाणे तव्हां ॾिठो गुज़िश्ता ॾींहंनि में इन्ही प्रोग्राम जी अहमियत अञा वधीक वधी वई, जेका हिकिड़े असांजे पाड़ेसरी मुल्क जे तरफ़ां जारियत कई वई, जंहिंसां तमामु हिकिड़ी बेचैनी हुई। पर तव्हां ॾिठो असांजे फील्ड मार्शल, असांजे कमांडर आर्मी जे, असांजे वज़ीर आज़म ऐं असांजी सियासी क़यादत बिलख़ुसूस बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहे पेश हुया। सो तव्हां ॾिठो इन्ही जारियत खे अहिड़ो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो जो अञा ताईं दुश्मन खे होश न आयो आहे त उहे थियो छा आहे उन्हनि सां। हिन वक़्त ताईं उहे सख़्ते में आहिनि, अञा ताईं उन्हनि खे इहो अहसासु न आहे जो उन्हनि जी केतिरी सुबकी थी आहे, केतिरो नुक़सानु थियो आहे। छो जो हींअर उहे पंहिंजे नुक़सान खे लुकाइण जी कोशिश पिया करनि। पर अवां ॾिठो त हाणे अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप वाज़े करे चयो जेके आहिनि भारत जा 5 जहाज जेके आहिनि उहे किराया विया पाकिस्तान जे तरफ़ां, ऐं उन्हनि जो जेको गुरूर हो उन्ही खे मिटी में मिलाए छॾियो असांजी पाक फौज। मीरपुर माथेलो में पीपल्स पार्टी के जिले सदर मीर बाबा खान लुंड तरफा जश्न आज़ादी के सिलसिले में रैली कढी लुंड हाउस से तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में जिले सदर मीर बाबा खान लुंड ऐं जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो ऐं पीपल्स पार्टी के वर्करन वडे अंग में शिरकत कई। तकरीब में जश्न आज़ादी जो केक पिण काटियो वियो। तकरीब के खिताब कंदे अगवानन चयो त असां खुशनसीब आहियूं जो हिक आज़ाद मुल्क में आज़ाद ऐं खुद मुख्तियारी शहरी जी हैसियत सां जिंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ही मुल्क कायदा आज़म मोहम्मद अली जनाह जी जदोजहद सां आज़ाद थियो। उन्हनि चयो त असांखे पंहिंजी फोर्सिस ते फख्र आहे। पाक फौज, नेवी, एयर फोर्सिस, रेंजर्स ऐं पुलिस फोर्स जे जवाननि जी बहादुरी ऐं कुर्बानीनि सबब दुश्मन कुवतूं असां ॾांहुं मेरी अख सां ॾिसी नथियूं सघनि। उन्हनि चयो ताज़ो हिंदुस्तान तरफां पाकिस्तान ते हमलनि खां पोइ असांजी फोर्सिस जवाबी कार्रवाइयूं करे साबित करे ॾेखारियो त असांजी फोर्सिस बहादुर फोर्सिस मझां हिकु आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।